मेहड़ में पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस हिकु ॾुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार ॾुआरी जी सुञाणप गुलाम मुस्तफ़ा जे नाले सां थी। ज़ख़्मी मुबैना ॾुआरी खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दाद लगारी में अताई डॉक्टरनि जो आज़ार वधण ते हेल्थ केयर जी टीम पहुची वई। अताई डॉक्टरनि टीम खे ॾिसंदे अस्पतालूं बंदि कंदे फरार थी विया। हेल्थ केयर टीम जे ऑफिसर काशिश सुमरो मीडिया खे ॿुधायो त अताई डॉक्टरनि अचण खां अॻु फरार थी विया। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। दाद लगारी थाणे ते 17 मुख़्तलिफ़ अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वई आहे, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कंदकोट में जस्कम अॻवान वलीदिनो सब्ज़ोई जे भाउ जो गैरकानूनी क़त्ल थियण ख़िलाफ़ जस्कम यूनिट हालाणी तरफ़ां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते क़ौमी कारकुननि चयो त शहीद मिठल सब्ज़ोई जे क़त्ल खे 17 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हुननि पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। फकीराबाद FIA खैरपुर जे ऑफिसरनि पारां शाही बाज़ार में रोशन दीवान जे दुकान ते छापो हणी नॉन कस्टम पेड 10 खां वधीक सिगरेट जा कार्टन हथ करण जी दावा कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे MNA रोशनदीन जुणेजो जी ताज़ियत करण लाइ टंडो आदम जे ॻोठ संजर ख़ान जुणेजो पहुची दुख जो इज़हार कयो। ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो सिंध जे ॻोठ मुतासिरनि जी मदद लाइ हिदायतूं कयूं आहिनि। हमेशह उसूलनि ऐं अवामी भलाई जी सियासत कंदड़ रोशनदीन जुणेजो पार्टीअ जो सरमायो हो। संदुसि जमहूरियत लाइ ॾिनल क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं।